अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर ख़बर शामिल कंदा हलूं लखी गुलाम शाह मां। लखी गुलाम शाह जमियत उलमा इस्लाम लखीअ जे अॻुवाण हाजी रोशनुद्दीन भुट्टो जो पुटु मुगवी ज़ुहैब भुट्टो 38 ॾींहंनि खां बाद बाज़ियाब। वारसनि दोस्तनि ऐं रिश्तेदारनि में ख़ुशीअ जी लहर। वधीक तफ़सीलात लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे लखी गुलाम शाह मां KTV जो रिपोर्टर अब्दुल गनी भयो। जी अब्दुल गनी, छा तफ़सील आहिनि? तफ़सीलात खां आगाह कंदा। जी शिकाप लखी गुलाम शाह जमियत उलमा इस्लाम लखीअ जे अॻुवाण हाजी रोशनुद्दीन भुट्टो जो पुटु मुगवी ज़ुहैब भुट्टो 38 ॾींहं खां बाद बाज़ियाब। वारसनि दोस्तनि ऐं रिश्तेदारनि में ख़ुशी ऐं मिठाई तक़सीम कई वई। पुलिस दावा कई आहे त चकल ॻोठ मोहम्मदाबाद कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान ॾोहा पुलिस में सख़्तु मुक़ाबिलो थियो ऐं ॾोहाई पुलिस जे ॾहका खां भॼी विया, जितां मुगी नौजवान ज़ुहैब भुट्टो खे बाज़ियाब करायो वियो आहे। जंहिं बाद SSP शिकाप मुगी नौजवान खे शिकाप SP ऑफिस में आंदो ऐं वारसनि खे पिणु इतलाह ॾिनो, जंहिंखां बाद पुलिस मुगी ज़ुहैब भुट्टो खे संदसि ॻोठु लखी गुलाम शाह पहुचायो, जिते JU लखी जो अमीर मौलाना गुलाम अहमद, मौलाना ताजमल महर, हाफ़िज़ रफ़ीक अहमद शाह, मौलाना रहीम बख्श महर, मौलाना अब्दुल कुदुस खोसो। इन खां अलावा दोस्तनि अज़ीज़नि ज़ुहैब भुट्टो उन जे वारसनि मुबारक पिणु ॾिनियूं। जी वॾी महिरबानी अब्दुल गनी भयो साहब, तफ़सीलात खां आगाह करण जे लाइ। ख़बरुनि जी दुनिया।